जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू 2013 जे NTS पास उम्मीदवारनि जो मुतालबनि जी मनता लाइ प्रेस क्लब दादू अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन अॻवाननि फिदा हुसैन लगारी, जावेद लगारी, तबस्सुम सनम, बेनज़ीर सोलंकी, तस्लीम पंवर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बोक्स भर्तियूं कयूं वियूं आहिनि। घटि मार्कुनि वारनि खे आर्डर ॾिना विया आहिनि। हिकिड़ी UC मां नालो कटे ॿी UC में एडजस्ट कयो वियो आहे। ॿियनि सूबनि वारनि खे पिणु सिंध सूबे जे जाली डोमिसाइल ते आर्डर ॾिना विया आहिनि। नकली माज़ूरी सर्टिफिकेट ठहिराए माज़ूरनि जो हक़ खाइण समेत एजुकेशन डिपार्टमेंट असां सां केतिरियूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि। सिंध जे सभिनी ज़िलनि में अहिड़ा सवें सबूत ज़ाहिर थिया आहिनि। असांखे केतिरा भेरा पोइ ते हटाइण जी कोशिशूं कयूं वियूं आहिनि, पोइ ते न हटंदासीं ऐं 14 जून ते कराची सिंध असेंबली आॾो पुरअमन एहतिजाज कयो वेंदो। दादू ए सेक्शन थाने जी हद सियाल मोरी लॻ गरीबाबाद जो रहवासी 28 साला नौजवान शादीशुदा 3 ॿारनि जो पीउ शुएब जमाली घर में पिस्टल साफ़ कंदे गोली छुटण जे नतीजे में सख़्त ज़ख़्मी थी पियो, जेके नाज़ुक हालत में सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते ज़ख़्मी खे तिबी इमदाद ॾिनी वई, जेखां पोइ नौजवान जी हालत नाज़ुक हुजण सबबि हैदराबाद रेफर कयो वियो।